अस्सलाम वालेकुम जी अदा। हाणे चौथे सवाल जो बी पार्ट जो ॿियो क्वेश्चन आहे जंहिंमें छा थो अचे द लेंथ ऑफ वायर वाज फाउंड टू बी 110 सेंटीमीटर एंड इट्स थिकनेस एज मेयर्ड बाय स्क्रू गेज इज 0.014 सेंटीमीटर। कैलकुलेट द स्पेसिफिक रेजिस्टेंस ऑफ द मटीरियल ऑफ द वायर। मतलब पाण खे छा फाइंड करिणो आहे, पाण खे स्पेसिफिक रेजिस्टेंस मालूम करनी आहे जंहिंखे पाण रेजिस्टिविटी भी चवंदा आहियूं। ठीक है। ऐं ॿियो उनजी निशानी छा आहे या ॿियो भी पाण खे चवंदा आहियूं रो, हू पाण खे फाइंड करनी आहे। ही हुन ही वायर जी पुछे थो पियो जंहिंजी पाण अॻे 30 ओम रेजिस्टेंस फाइंड कई आहे। डेटा वठूं। डेटा है लेंथ घणी थो चए, लेंथ चए तो 110 सेंटीमीटर ऐं थिकनेस के पाण डायामीटर भी चवंदा आहियूं। थिकनेस ऐं डायामीटर एक ही ॻाल्हि आहे। हू घणी गिवन आहे 0.014 सेंटीमीटर। ठीक है। ऐं रेजिस्टेंस जेकी अॻे पाण फाइंड कई आहे 30 ओम। फाइंड छा करिणो आहे, रो स्पेसिफिक रेजिस्टेंस रेजिस्टिविटी एक ही ॻाल्हि आहे, ही पाण खे फाइंड करनी। हाणे फार्मूलो छा आहे, फार्मूलो आहे आर बराबर हूंदी आहे रो एल अपान एरिया। रो जेकी पाण फाइंड करनी आहे स्पेसिफिक रेजिस्टेंस, एल जेकी लेंथ मिलियल आहे ऐं एरिया पाण फाइंड करिणो आहे। मतलब हिते असल में पाण खे रो ही फाइंड करनी आहे, बाक़ी एरिया जी ज़रूरत आहे फाइंड करण जी जिते पाण खे डायामीटर ऐं लेंथ मिलियल आहे। तो एरिया जो फार्मूलो छा आहे, एरिया जो फार्मूलो आहे पाए डी स्क्वायर अपान 4। पाए जी वैल्यू 3.142 ऐं डायामीटर छा आहे 0.014 इन जो स्क्वायर ऐं 4 सां डिवाइड करे छॾिणो। एरिया छा आयो, एरिया आयो पंहिंजो 0.0000154 सेंटीमीटर स्क्वायर, ही पंहिंजो आयो एरिया। हाणे हिते पुट कयूं आर, हिन में आर रो एल ए सॼो कुछ मिलियल आहे, सिर्फ़ु रो फाइंड करनी आहे। वैल्यू पुट कयूं 30 बरा रो जेकी आहे रेजिस्टेंस हू छा आहे ऐं रो फाइंड करनी आहे। एल छा आहे 110 सेंटीमीटर ऐं एरिया 0.0000154। ठीक है। हाणे ही पाण में हेॾे मल्टीप्लाई थी वेंदा जेको एरिया है ऐं रेजिस्टेंस, मतलब 30 के 30 ऐं 0.0000154 मल्टीप्लाई थी आहे ऐं ही रो 110। हाणे 30 के ऐं एरिया के मल्टीप्लाई करण खां पोइ जवाब छा आयो आहे 0.00462 ऐं रो 110। हाणे रो फाइंड करनी आहे त रो ऐं ही 110 हेॾे अची वंड थी वेंदा 0. हेठि लिखी वठूं ईअं 0.00462 110 सां वंड कयो त जवाब छा आयो, जवाब आयो पंहिंजो 0.4 टाइम्स 0419 ओम सेंटीमीटर। ठीक है। ऐं जेकॾहिं ओम मीटर में कन्वर्ट कयूं तो छा करिणो आहे 100 सां वंड करे छॾियो तो जवाब ईंदो 4.19 इंटू 10⁻⁻7 ओम मीटर। इहो ही पंहिंजो जवाब आहे। ॿिन्ही में लिखी सघो था, बाक़ी जेकॾहिं इन में कन्वर्ट कंदो SI यूनिट में तो साईं वारा चवंदा बाबा सुठो कयो अथसि, एक एक्स्ट्रा मार्क मिलंदी। को भी मसलो हुजे पुछी सघो था, कमेंट में पुछो या व्हाट्सएप करे वठो। आई नीड योर सपोर्ट। चैनल के सब्सक्राइब करे वठो, कमेंट भी कयो, लाइक भी कयो। ठीक है। मिलूं था नई वीडियो में।